धनिया शुक्र आहिनि हयाती आहे त वरी मिलूं था ऐं इहो वाइदो आहे चावला साहिब सां ऐं ॿारूअ सां त ईंदासीं त हिते ज़रूरु ईंदासीं छो त सिंधियत जेका आहे न सा वधीक हिते महसूस थी थिए ॿियनि हंधि थींदी आहे असीं हुते हिंदीअ में बि ॻाईंदा आहियूं उर्दू गज़ल बि ॻाईंदा आहियूं सिंधीअ में कलाम बि ॻाईंदा आहियूं सिंधीअ में हर क़िस्म जो कलाम ॻाईंदा आहियूं ऐं धणीअ जी महर इहा आहे त इहो मूं ते हिकिड़ी क़िस्म जी ड्यूटी रखी वई जो अमेरिका में जीअं माण्हू हांगकांग खां विया सभु भॻा अमेरिका मां वियुसि त हुते सिंधियुनि जा घटि में घटि 50 खनि ऑफिसूं हुयूं होलसेल जूं मां बि हितां खणी वियुसि सैंपल पंहिंजे ऑफिस मां कालबादी हितां सैंपल खणी वियुसि त भई मां थोरो कमाए अचां सो वीज़ा वरितमि लंडन पेरिस जी उतां वठी उतां थी सिधो वञी अमेरिका पहुतुसि डिसेंबर में वापसि अचिणो हुउसि त वापारियुनि चयो त भई उते मुंहिंजी हिकिड़ी महफ़िल रखियऊं लखाणी नारी लखाणी घर में तंहिंखां पोइ चयो भई तूं न वेंदे अरे यार मां अञा कंहिंखां पुछियो ई कोन्हे घर में दादा जिन खां पुछां आहे साईंअ जो हुकुम मुंहिंजी मां हूअं बरख़िलाफ़ हुउसि त ॿार छॾे ऐं फॉरेन में वञिजे पर मुंहिंजा ॿार थोरा वॾा हुआ कॉलेज में हा त मूं चयो हाणे ठीकु आहे मां पुछियो फ़ोन कयो वरी मुंहिंजी वाइफ आई आहे उन खां पुछऊं पोइ जॾहिं उतां मंज़ूरी मिली तॾहिं रहियुसि त मां सोचींदो आहियां त भई इहो छा आहे पर मां हुते थोरो वापारु बि न कयो नौकिरी बि न कई पर इन ई ड्यूटीअ लाइ मूंखे हुते रखियो वियो हो त उते सिंधी हाणे वञनि था त उते सिंधियुनि खे सिंधी ॻाइण वारो ज़रूरु खपंदो कुदरती छा थियो जो कुझु मंदरु हो गीता मंदरु अहमदाबाद जो उते अञा पकी मूर्ति बि कोन आई हुई 1974-75 में त मूं चयो हाणे सिंधी उते वञनि था त मूंखे बि उते वठी हलिया त मूं चयो छो न हिते साईं झूलेलाल जो हिते ई शुरू कयूं सत्यनारायण जी कथा तव्हां वटि हिते सिंधीअ में न थींदी आहे उते 1975 में सिंधीअ में सत्यनारायण जी कथा शुरू थी हा हा घरनि में हा तव्हां घरनि में कंदा आहियो हुते मंदरनि में असां कंदा आहियूं त मुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे त अमेरिका जे शहर में सिंधीअ में कथा थिए त वॾी ॻाल्हि आहे नंढी ॻाल्हि कोन्हे ख़ैर पोइ वरी मूं आस्ते आस्ते चंड जो आयो मुंहिंजो चंड जी चौकी चंड जो वॾो प्रोग्राम कयुमि जेके वापारी आहे सभु सुञाणंदा भई हाणे यार ब्रोशर थो कढां सिंधियुनि जो सिंधी फ्री आहे प्रोग्राम सभिनी चयो यार तूं विझी छॾ जेतिरा पैसा खपनि ई त वठि हाणे उहे वीचारा दिलदार पोइ उते सिंधीअ जो जेको झंडो आहे उते मूं खोरियो तंहिंखां पोइ वरी दीवाली आई दीवालीअ ते 2 शो आहिनि जेके एवरी ईयर मां हुते मल्हाईंदो आहियां सिंधीअ में ऐं पोइ वरी मुंहिंजा ॿार आया 1986 में मूं चयो तव्हां हिते नथा अची सघो जेसि ताईं तव्हां ग्रेजुएट थियो उते हिकिड़ो नौकिरीअ जो कमु करे अचो कंहिं नौकिरी आज़मूदो थींदव पोइ हिते अचो न त मां तव्हांखे वीज़ा न वठी ॾींदुसि ईअं ई थियो 4 ई ॿार आया क्वालिफाइड थी पोइ जॾहिं मां प्रोग्राम कयो न मूंखे ख़बर कोन्हे मुंहिंजा 3 ॿार ॻाईंदा आहिनि अरे सिखिया ई कोन त ॻाईंदा पर कुदरती को हुननि जो आवाज़ु ॿार 4 तंहिं मां 3 ॻाईंदा ऐं हिकिड़ी आई अथव मीरा ॿियो नंबर उहा वरी महफ़िल में हुते पंहिंजे डेट्राइड में ॻाईंदी आहे पब्लिक में न पब्लिक में इहे असांजी आरती मशहूरु आहे हुते ऐं 2 भाउर हिते ॻाए विया आहिनि तव्हां वटि त मूंखे पहिरें प्रोग्राम मां हिन खे जॾहिं ॿुधो त
मुझे भाई मुखे साथी मिली रहा है पोइ लोकल हुआ पोइ मिक्स करे पोइ आस्ते आस्ते मूं चयो त हाणे हिननि खे प्रोमोट ईअं कबो जीअं बिज़नेस कबी आहे हिननि जूं सीडियूं कढाइनि ऐं आडियो इन्वेस्टमेंट त करणी आहे न साईं माण्हुनि खे ख़बर कीअं पए त ॻाईंदा आहिनि त हिन जी हिकिड़ी पहिरीं कैसेट कढायमि सिंधीअ में कलाम सिंधी में कलाम चयो सभिनी तव्हांखे हिते पहुची विया हूंदा मां 2 मिंट तां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि छो त हिकिड़ो इहो बि हिकिड़ी क़िस्म जो सिंधियत जो हिकिड़ो शेवा आहे न ख़िदमत आहे न माना मूं जहिड़ो को ॿिए मुल्क में पैदा थिए मूंखे ॾिसी रीस ते सिंधी वही रीस कंदा आहिनि सिंधी जेके आहिनि से रीस कंदा आहिनि भई हाणे गोप कयो त मां बि कयां हा साईं त इहो ज़रूरु ॻाल्हाइणु थोरो ऐं असांजो कमु ॻाल्हाइणु न आहे असांजे पिता चवंदा तव्हां ॻाल्हायो न पर हाणे कंहिं वक़्तु ॻाल्हाइबो न ख़बर कीअं पए तव्हांखे असीं केरु आहियूं त जे उते अचो त सतनारायण मंदरु वरी पोइ निकितो सिंधियुनि जो ख़ासि तव्हां उते हिंदीअ में नथा ॻाल्हाए सघो अलाउड न आहे सतनारायण मंदर में तव्हांखे सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे मां इन खां वधीक कहिड़ी मौज आहे ॿुधायो बिल्कुलु हा तॾहिं त मां सिंधीअ में थो ॻाल्हायां न मां हिकिड़ो अख़र हिंदीअ में चयो साईं हिकिड़ो अख़र कोन चयो आहे वरी ॿियो मंदरु सिंधी भैरवी मां हिन कन्हैयालाल हिकिड़ो ई आर्टिस्ट बची वियो आहे बचियो पिया 85 अथसि उमिरि मूंखां वॾो थी वियो पर अञा हली अचे ऐं इहा जॻह किकी पाण में खणी अचे अॻियां हंज में असांजे चवंदा आहियूं किकी खणी घुमंदो आहे या वायलिन अॼु चयोमांसि ॿुध ॻाल्हि ॿुध प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजो आरतीअ जो आहे पुछां थो की इहे सिंधी सुर हरणा आहिनि सम्झे अलाए केतिरो जीअरो भई ॿुध कननि में त पियो हुजे न